आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार ऐं आहियां मुख्तियार चरवार। प्यारा साथियों, अॼु जी इन वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं मौसम मुतलिक़ अहम अपडेट। जी साथियों, मौसम में हाणे तब्दीली अची रही आहे। गरम हवाउनि लू खां हाणे जल्द निजात मिलण जा इम्कान आहिनि ऐं ख़ुशख़बरी आहे बरसातुनि जे हवाले सां त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति जा इम्कान नज़र अची रहिया आहिनि। इन हवाले सां तफ़सीलन जेको आहे अपडेट्स आहिनि तव्हांखे आगाह कंदासीं। लेकिन इन खां पहिरीं जेकॾहिं तव्हां चैनल ते न्यू आहियो, चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं हिकु अदद कमेंट करणु न विसारींदा। जी साथियों, बरसाति जा इम्कान 1 जून खां आहिनि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में। उत्तर सिंध, विचोली ऐं ॾखिण ओभर सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इम्कान आहिनि। साथियों, इन खां पहिरीं 30 ऐं 31 मई ते बि कुझु इलाइक़नि में गजगोड़ वारा ककर ठही सघनि था। ये गुज़िश्ता काफ़ी ॾींहंनि खां जेको आहे तेज़ लू गरम हवाऊं जेके जारी आहिनि उन्हनि में हाणे काफ़ी हद ताईं घटिताई अची वेंदी ऐं सुभाणे खां हिकु सर्कुलेशन ठहण जा इम्कान आहिनि 1 ऐं 2 जून ते राजस्थान जे इलाइक़े मथे। भारतीय हदनि राजस्थान में हिकु सर्कुलेशन ठहण जा इम्कान आहिनि, जंहिं सबबु हिकु तरफ़ जो बलूचिस्तान का मगरबी सिस्टम आहे उन जा ककर ऐं जेको अरबी समुंड आहे, सिंधी समुंड, उन जो नमी वारो हवाऊं उहे बि मिली करे बरसाती माहौल ठाहींदियूं 1 ऐं 2 जून ते। जंहिं सबबु उत्तर, विचोली सिंध ऐं ओभर सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेकी राजस्थान ऐं भारत सां लॻनि था उन्हनि इलाइक़नि में ताक़तवर गजगोड़ वारा ककर ठही सघनि था। सही मुंहिंजा हीउ सिस्टम जेको आहे को ख़ासि मानसून सिस्टम न आहे, पर कमज़ोर प्री मानसून सिस्टम आहे ऐं उन जी सपोर्ट जेका आहे उहो मगरबी सिस्टम जे ज़रिए थिए थी। सम्झो त मगरबी हवाउनि ऐं प्री मानसून हवाउनि जे मेलाप सबबु हीअ जेके बरसातूं आहिनि उहे सखर, लाड़काना डिवीज़न, खैरपुर मीरस, दादू, नवाबशाह, सांगड़, नौशेरो फिरोज़, हाला, मटियारी, शहदादपुर, मीरपुरख़ास डिवीज़न जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा, थरपारकर जा इलाइक़ा, हैदराबाद समेत ॾखिण विचोली सिंध जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा हिन जेको आहे सिस्टम मां, हिन मिक्सचर कंडीशन मां बरसातूं हासिलु करे सघनि था। सही मुंहिंजा हीअ जीअं त तव्हांखे पहिरीं ॿुधायोसीं त को ताक़तवर सिस्टम न आहे त को हर जॻह ते बरसातूं पवनि, पर हिन सिस्टम मां मुख़्तलिफ़ हंधनि ते मिटी गाॾड़ तेज़ तूफ़ानी हवाऊं, गजगोड़ वारा ककर, किथे बूंदाबांदी त किथे हल्की विचोली बरसाति ऐं किथे कपिड़े पोस बरसाति पइजी सघे थी, जंहिंजा इम्कान काफ़ी नज़र अची रहिया आहिनि 1, 2 ऐं 3 जून जे दौरान। सही मुंहिंजा इन ई दौरान मौसम में का तब्दीली आई त उहो बि तव्हांखे आगाह कंदासीं ऐं मौसम जी ताज़ा अपडेट्स जे लाइ असांजे यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज खे ॾिसंदा रहो ऐं दुआनि में असांखे यादि रखिजो।